अस्सलाम वालेकुम। शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तो अचण वारे एपिसोड में तव्हांखे सुठे मां सुठा सीन ॾिसण वटां मिलंदा। पहिरियों तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, हाणे चाकर ख़ान खे पंहिंजी लॻल आहे इश्क जी सिर्फ़, ऐं दिलावर ख़ान पंहिंजा नखरा करे थो, सांवल सां बि ओचाए थो पियो। उन जेको आहे सांवल पाण जो अकबर खान सां ठाह करे फ़िलहालु छोकिरी त वठी ईंदो। उन खां पोइ छोकिरी जे चकर में सभई वापारण में विढ़ंदा। सिकू चवंदो मां शादी कयां, हैदर चवंदो मां कयां, होॾो शेरल वारा चवंदा असां शादी कयूं। रूंडो शेरल जे पीउ खे चवंदो 10 लख ॾे, हीअ जेको आहे न शमशी तारे खे छोकिरी मां ॾियण लाइ तयारु आहियां। यानी हीअ पाण में विढ़ी किना थींदा ऐं ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि अचण वारे एपिसोडनि में। जेको सांवर ख़्वाबु ॾिठो मां अमुन कराईंदुमि, उहो अमुन कोन कराए सघंदो, वरी इहे किना पाण में विढ़ी पवंदा। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।